साहिती परगने जे 2 नंबर वॾे शहर मेरापुर में सिहत जूं सहूलियतूं अणल बि आहिनि। मेरापुर शहर जे सरकारी अस्पताल खे 15 साल गुज़रण बावजूद बि तालके जो दर्जो न मिली सघियो आहे। अॻूणे वॾे वज़ीर अरबाब गुलाम रहीम पारां 2005 में मेरापुर जे दौरे दौरान मेरापुर खे तालके जो दर्जो ॾियण जो ऐलान कयो वियो। हिन वक़्तु सरकारी अस्पताल जे मुख़्तलिफ़ क्वार्टरनि ते गैर वास्तेदार माण्हुनि कब्ज़ा करे उते पंहिंजी रिहाइश अख़्तियार करे छॾी आहे, जॾहिं त अस्पताल जे कुझु क्वार्टरनि ते मुख़्तियारकार असिस्टेंट कमिश्नर जूं ऑफिसूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। सिहत जे सहूलियतुनि जी अणहूंद ते शहरुनि अस्पताल जे MS धरती TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त वो तो ज़ाहिर आहे सिंध गवर्नमेंट इन में इन्वॉल्व आहे ऐं सिंध गवर्नमेंट ई जेको आहे तालके दर्जो ॾेई सघे थी, हेल्थ डिपार्टमेंट, पर हितां जो अवाम, हितां जो MPA, हितां जो MNA जॾहिं उहे ॻाल्हियूं मथे ताईं पहुचाईंदा, डिमांड कंदा, तॾहिं थींदो न तालके जो दर्जो मिलंदो। ईअं वेठे त सिंध गवर्नमेंट बि कान ॾींदी न, उहा अॻ में पाण खणी आहे न हितां बाक़ाइदा फिजिबिलिटी डॉक्टर शफ़ी जे दौर में वठी विया हुआ ऐं पोयां ई ऑफिस ट्रामा सेंटर जे भरिसां हुननि ऑफिस जो प्लाट वग़ैरह ॾिसी विया हुआ, पर अॼु ॾींहं ताईं का बि ॻाल्हि न थी आहे, न त बिल्डिंग मिली आहे, न त हुनजो दर्जो तालके जो दर्जो मिलियो आहे हॉस्पिटल। मेरापुर ज़िला नुशहरो फिरोज जो 2 नंबर ते वॾो शहर आहे ऐं हिते तालके हॉस्पिटल जे हिसाब सां का बि सहूलियत न आहे। तालका हॉस्पिटल में का स्पेशलिस्ट डॉक्टर्स न आहिनि ऐं एतिरे ताईं आहे त जेको एमरजेंसी में को रोड एक्सीडेंट थी वेंदो आहे या ॿारनि जो को एक्सीडेंट एमरजेंसी में को फर्स्ट एड ॾियणी हुजे आहे, उहो बि डॉक्टर हुनखे हथु न विझंदा आहिनि। त महिरबानी करे असां हुकाम बाला खे माना अपील था कयूं त हिते बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं हिनखे डॉक्टर्स खे पाबंद कयो वञे त घटि में घटि जेको एमरजेंसी पेशेंट हुजे उनखे फर्स्ट एड ॾियनि। मेरापुर हॉस्पिटल तालको मेरापुर जो हॉस्पिटल थियो आहे जंहिंमें अञा ताईं को सहूलियात मौजूदु न आहिनि। एमरजेंसी में पेशेंट हलियो वञे त हुनखे कुझु बि न कयो वञे थो, बसि ईअं ई मक़सदु केॾीमहिल डॉक्टर आहिनि केॾीमहिल न आहिनि, कंहिं बि फैसिलिटी न आहे, माण्हू परेशान आहिनि। असांजे हेल्थ सेंटर खे तालके जो दर्जो ॾिनो वञे, हिन ते ICU ठाहियो वञे, एमरजेंसी सेंटर ठाहियो वञे, ट्रामा सेंटर ठहियो आहे, हुन में बि को बि फैसिलिटीज़ न आहे, पेशेंट परेशान आहिनि। असां मां डॉक्टर राशिद मुगल पाकिस्तान तहरीक इंसाफ जो नुमाइंदो बि आहियां। सूबाई असां अपील कयूं था इमरान खान के, सिंध गवर्नमेंट के, त असांजे हॉस्पिटलनि खे जेका उन्हनि जे हिसाब सां इशू थिया आहिनि, जीअं तालके जे हिसाब सां असांजो अञा ताईं हेल्थ सेंटर आहे, असांजे हॉस्पिटल खे मक़सदु वधायो वञे, हिन में ख़ुसूसी तवजा ॾिनी वञे ऐं मुख़्तलिफ़ शोबे जा डॉक्टर विहारिया वञनि, छो त असांजो तालको इर्द गिर्द बहिराड़ी जे हिसाब सां वसी आहे, जंहिंजी वजह सां हॉस्पिटल में कंहिं बि पेशेंट खे को बि सहूलियत नथी मिले। जीअं त असांजे मेरापुर में ॿिया बि कंहिं बि कम असांजे सियासतदाननि न कराया आहिनि, ईअं ई मेरापुर जे तालके खे बि हॉस्पिटल के भी न ॾिठो वियो आहे। असांजी गुज़ारिश आहे सिंध गवर्नमेंट के त ही हॉस्पिटल के वॾे मां वॾो दर्जो ॾिनो वञे ऐं हिन में हर फैसिलिटी एक्सरे जी, डेंटल जी, आई स्पेशलिस्ट विहारियो वञे, ENT जो स्पेशलिस्ट विहारियो वञे, हार्ट जो स्पेशलिस्ट विहारियो वञे, ही सभु डॉक्टर्स हिते अवेलेबल कराया वञनि ऐं सॼी मशीनरी इंस्ट्रूमेंट बि अवेलेबल कराया वञनि। असां मेरापुरनि खे ही सहूलियत ॾिनी वञे। मेरापुर जे शहरुनि सिंध हुकूमत खां ख़ुसूसन वज़ीर सिहत खां इन शइ जो मुतालबो कयो आहे त मेरापुर जे अस्पताल खे तालके जो दर्जो ॾेई हितां जे अवाम खे बुनियादी सिहत जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। कैमरामैन अशरफ अली सां गॾु मोहम्मद सलीम, धरती TV न्यूज़ मेरापुर।